जत ज़ोरावर ओसाथे अजूं मुंहिंजो कुंडल वठी विया रात अजूं अल्लाह। जत ज़ोरावर ओसाथे अजूं मुंहिंजो कुंडल वठी विया रात अजूं अल्लाह। जत ज़ोरावर अचो त लतीफ़ साईं खे ईअं पढ़ूं जीअं अॻे कॾहिं न पढ़ियो वियो आहे। महिरबानी करे चैनल सब्सक्राइब करियो। न का हित न हुत का गोरीअ संधी ॻाल्हि, कान पहुती माल हाल पहुती होत खे। हिरस वारे माण्हूअ लाइ बंभोर में बि कुझु कोन्हे त केच में बि कुझु कोन। माल वारी उते कोन पहुचंदी, उते रुगो उहा पहुचंदी जेका हाल यानी पिरीअ लाइ हर हालत में निकिरी उन जे कढ लॻी पवे। देरि न करे